अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरे बालाज खान जा हाणे ॾींहं पूरा थी चुका आहिनि? छा मंठार वॾेरे बालाज खान जे ख़िलाफ़ु थी वेंदो? छा शेरदिल मल्हार ऐं मंठार वारा गॾिजी वॾेरे बालाज खान खे ख़तमु कंदा? छा रावल खान वारा हाणे वॾेरे बालाज खान खे ख़तमु करे सघंदा? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं ईंदड़ हर नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वॾा मिलंदो त वॾेरे बालाज खान जा हाणे ॾींहं पूरा थी चुका आहिनि। छो जो शेरदिल मल्हार ऐं मंठार वारा वॾेरे बालाज खान जे मथां तमामु घणे गुस्से में हूंदा। शेरदिल मल्हार सारंग ऐं गमदिल वारा गॾिजी ईंदा ऐं वॾेरे बालाज खान जे उताक यानी ॻोठ मथां चढ़ाई कंदा ऐं वॾेरे बालाज जे उन क़ैद खाने ते पहुचंदा जिथे रोशन ऐं शाहनवाज़ खान क़ैद में आहिनि। उन्हनि खे आज़ादु कराईंदा। उन्हनि खां पोइ तव्हां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मंठार बि वॾेरे बालाज खान जे ज़ुल्मनि खां तंग अची, छो जो हुनखे बि जेको आहे हुनजे वफ़ादारनि जो इहो ई सिलो मिलियो आहे त मंठार बि हुन खां बाग़ी थी वेंदो ऐं मंठार बि शेरदिल वारनि सां गॾु थी वेंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मिठल पंहिंजी धीअ जी शादी हाणे मल्हार सां ई कराईंदो, छो जो हुन खां नूरे नाग माफ़ी वरिती ऐं उहो बि हाणे राज़ी थी चुको आहे। दोस्तों हाणे तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हिन ड्रामे जी हाणे पुॼाणी अची वई आहे, छो जो वॾेरे बालाज खान खे बि ख़तमु कयो वेंदो, होॾां रोशन खे आज़ादु करायो वेंदो ऐं ॿिया सभु जेके वॾेरे बालाज खान जा वफ़ादार हुया उहे बि हुनजा दुश्मन थी वेंदा। दोस्तों असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा।